अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वहाँ के पहलीकार माहिया फराशा सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान हिकु ॾींहं जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां नूर खान एयरबेस ते ईरानी सदर जी आज़िया, नायब वज़ीर आज़म इसहाक डार ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूद। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान सदर ऐं वज़ीर आज़म समेत आला क़यादत सां मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाकिस्तान, अमेरिका ऐं ईरान तकरार घटाए छॾियो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में जंगबंदी थी चुकी। ईंदड़ 60 ॾींहनि दौरान धुरियुनि विच में टेक्निकल ॻाल्हियूं थींदियूं। स्विट्ज़रलैंड में तारीख़ी मफ़ाहमती याददाश्त ते सहियूं कयूं वयूं। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त अॼु इख़्तिलाफ़ी मामलनि ते ॻाल्हाइण जो ॾींहुं नाहे। 2018 जी चूंडुनि जी जाच कराई वञे। जे उहा क़ानूनी हुकूमत हुई त हीअ बि क़ानूनी हुकूमत आहे। ॻाल्हि निकिरंदी त परे ताईं वेंदी। ईरान जे नायब परॾेही वज़ीर काज़िम ग़रीबाबादी चयो आहे त अमेरिका सां हतमी डील लाइ स्विट्ज़रलैंड में टेक्निकल ॻाल्हियूं ख़तम थी वयूं आहिनि। पाबंदियूं ख़तम करणु, एटमी मामलनि, नए सिर तामीर ऐं निगरानीअ लाइ 4 वर्किंग ग्रुप्स जोड़िया विया आहिनि। ईरान जे नायब सदर वधीक चयो आहे त ईंदड़ ॻाल्हियूं आला सतह जी कमेटी जी निगरानीअ हेठि थींदियूं, जिन में ईरानी स्पीकर मोहम्मद बाक़र कालीबाफ, परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची, अमेरिका जो नायब सदर JD वेंस ऐं पाकिस्तान जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ शामिल हूंदा। नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त ईरान मथां पाबंदियूं फौरी तौर न हटायूं वेंदियूं। ॻाल्हियुनि जो ईंदड़ मरहलो वधीक सख़्तु थी सघे थो। इसराइल जे हमलनि अमेरिका ईरान ॻाल्हियुनि जे अमल खे सख़्तु मुतासिर कयो। अरब मीडिया खे इंटरव्यू में इसहाक डार वधीक चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में 3 वर्किंग ग्रुप जोड़िया विया आहिनि। पहिरियों ग्रुप न्यूक्लियर प्रोग्राम जे हवाले सां हूंदो, ॿियो ग्रुप पाबंदियुनि ऐं मंजमंद असासनि ते कमु कंदो, टियों ग्रुप लबनान जी सूरतहाल ते कमु कंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त वज़ीर आज़म अपोज़िशन खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी, उहो सभु अॻु में नाहे थियो। शहबाज शरीफ मुख़ालिफ़ धुर सां ॻाल्हाइणु चाहे थो। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल वॾो कमु कयो आहे। अपोज़िशन उन खे खुलियल दिलि सां तस्लीम करे। क़ौमी असेंबली जे इजलास में ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त IPPs तहरीक इंसाफ़ जी हुकूमत में बि लॻियूं। कंहिं हिक हुकूमत मथां इल्ज़ाम ॾियणु ग़लति आहे। पावर ख़रीद करण खां सवाइ पैसा ॾिना पिया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां MQM जे वफ़द जी मुलाक़ात। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जी सरबराही में वफ़द शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। MQM पारां शहरी इलाइक़नि लाइ तरक़ियाती पैकेज जो मुतालबो। बल्दियाती हुकूमत जे इम्कानी बिल ते बि ख़यालनि जी ॾे वठि। सिंध में गवर्नरशिप ऐं लापता कारकुननि जी बाज़ियाबीअ ते बि ॻाल्हि ॿोल। रोहड़ीअ वेझो पंजाब पासे नौजवान खे जवाबदार बिरादरी तकरार तां क़तलु करे छॾियो। दबर थाणे जे हद में 32 वरियनि जो मुर्तज़ा खोखर घात हणी बेदर्दीअ सां क़तलु। पुलिस जो चवणु आहे त नौजवान साहिवाल में क़तलु थियल 2 ॼणनि जे केस में रूपोश हुयो। बिरादरी तकरार सबबि साहिवाल मां लॾे रोहड़ीअ जे दबर वारे इलाइक़े में रिहाइश अख़्तियार कई हुई।